खैरपुर का खबर शामिल क्यों पिया डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज अहमद सोहू जे रिपोर्ट मुताबिक खैरपुर तालके किंगरी जे टाउन प्रियालो जे हद में अबलवा के घारो पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकजी अगवान MNA खैरपुर सैद जावेद अली शाह जिलानी तालका किंगरी टाउन प्रियालो जे हद में मोरी रामेजा रेगुलेटर वटि RD 38 वटि 30 फुट अबलवा के घारे जो नोटिस वठंदे वाक़े वारे हंध पहुंची गोठाणनि खां मालूमात वरती एरीगेशन अमलदारन चीफ इंजीनियर सरदार अली शाह इंजीनियर गुलाम मोहम्मद मेमन जन के हिदायत ॾिनियूं त जल्द खां जल्द घारे के बंद कयो वञे जेकी ॻोठ पानी हेठि आहिनि उन्हनि मां पानी निकाल कयो वञे। उन मौके ते MNA खैरपुर सैद जावेद अली शाह जिलानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एरीगेशन अमले खे चयो आहे घारे सबबि केतिरा ई ॻोठ पाणीअ हेठि आहिनि उन्हनि मां पानी निकाल करे घारे के बंद कयो वञे एरीगेशन जे निज़ाम के बेहतर खां बेहतर बनाइण लाइ उपाय वरिता वञनि। असां उन मामले में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कंदासीं। उन मौके ते फिदा हुसैन मितलो सैद मोहम्मद शाह टाउन कमेटी प्रियालो जो चेयरमैन सैद जुमन अली शाह बुखारी सैद तनवीर हैदर शाह ऐं ॿिया साणस गॾु हुआ।